मौला मस्तन जा कम पाण करे या भी हकीकत अथव। मां सॼो साल ॿिनि प्रोग्रामनि जी तयारी कंदो आहियां। ही गानो ॻाईंदासीं, हीअं कंदासीं, पेपर वर्क कंदो आहियां, नंढी नंढी ॻाल्हि लिखंदो आहियां। जाम दफ़ा अहिड़ी ॻाल्हि थींदी आहे जो उहे फेल थींदा आहिनि पेपर वर्क ते लिखियल ॻाल्हियूं, पर उहे अची करे रखाईंदा आहिनि। जाम सुठी ॻाल्हि बि थींदी आहे। मां हाणे त चई शाम जे आयोजन महिल चवंदुमि त मां जेका जाम दफ़ा हिन में माण्हू चवनि पिया करण बाबा खे तूं खयों थी ऐं अशोक माणिक सां गॾु मथां वरी ही नवां नवां नाला असांजे भगत साहिब जा सुपात्र समाज में त आहिनि ई ॾिठल, पर थोरी हिकिड़ी इहा थिए पई। पर अॼु असांजे महाराज स्वामीअ जेको दिलि जीते वरितऊं, अब क्या बात है। हरीश का आई आहे मौला मस्तन जा कम पाण करे। हरीश भाई फैक्ट है। अगले माता जी की मूर्ति के एक दिन पहले आपको मैंने फोन किया, किसी ने मना कर दिया यार मैं दिल्ली जा रहा हूँ,
कौन कर रहा है काम? आपने कहा भाई मैं तो रेडी आपके लिए रहता हूँ। तो हकीकत मस्तन जा कम असानी जात भी ना है, औकात भी ना है। अमा चवंदी हुई अरे भाई असां ॿिए जे सुख जे लाइ कयूं, असां पाण मां ॿियनि खां वठी करे असांखे नानाणनि मां हिननि मां जॾहिं कपिड़ा वरे मिलंदा तॾहिं पाईंदा हुआसीं। उन खां पोइ बि जॾहिं माण्हू ॾींदा हुआ त ॿिया मूंखे पुछंदा हुया माण्हुनि जा लचर कपिड़ा छो था वठो पिया, छा कंदा आहियो? मुंहिंजी मासी मीना मासी मुंहिंजी माउ वेही करे सुबी करे माण्हुनि जे हिन ताईं पहुचाइनि। उनजे घर घर में हली करे कैंपियूं लॻाए, पहिरियों भॼन पोइ भोॼन उन खां पोइ कपिड़ा विराए। अॼु उहे कम था अचनि पिया जेके अॼु स्कीमूं खणी करे अचे थो असांजो नरेंद्र मोदी साहब प्रधानमंत्री। उहे पंहिंजी लेवल ते पंहिंजे दायरे में नंढी नंढी जॻह ते पंहिंजे आस पास में वो कम सोचींदी हुई, वो कम करण जी कोशिश कंदी हुई। तो सचपच मस्तन जा कम मौला पाण कंदो आहे। हेॾी मंडली आहे अॼु असांजी 108 रत्न आहियूं, पाण में हिकिड़ी टीम ठाही आहे। उन खां पोइ बि जाम शयूं मिस थी वेंदियूं आहिनि, पर सच इहो आहे असांजे अम्मा जी हुकूमत ताईं असां कुझु इहो न कंदा हुआसीं। असांजे अम्मा जी हुकूमत ताईं असांखे हिकिड़ी मुंहिंजी घरवारी हुजे या माउ हुजे हिकिड़ी ॻाल्हि हूंदी, नओं वॻो सुभाइणो आहे, पाए करे अचिणो आहे, महिमान चार अचनि था। ऐं अम्मा ख़ुशि थींदी कंहिंमें चवंदी दीपक पवानी जो शिव मंदिर आयो, हेड़ा सुहिणा प्यारा कलाकार हुजनि। हल तूं नेता घुराए अभिनेता घुराए, पर माण्हू उहे घुराए जेके सिक जा इहे हुजनि। जॾहिं तव्हांजे पिता साहिब नाम मिलंदी चवंदी भाई वॼाइण आयो आहे, पाण उथी करे पहिरें पवण लाइ क्या बात है। सचपच त इहे मौला मस्तन जा कम पाण करे संग रंग बि थींदो आहे। ॻाईंदो न आहियां मां, पर तव्हांखे जेकी मां बि हिकिड़ी नंढड़ी कोशिशि थो कयां।